घोटकी मां ख़बर ईंदड़ घोटकी भरिसां आज़ाद कश्मीर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच मोटरवे ते ड्राइवर खे निंड अचण सबबि कल्टी 5 मुसाफ़िर फोत औरतुनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी विया। फोत थियलनि में ज़ीशान भट्टी, सादिक मलिक, कुर्बान भट्टी, फौजी एहलकार दिलदार ऐं 5 सालनि जो ॿार अज़ान भट्टी शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में आबिद राजपूत, फरीद जट, न्याज़ शेख, सोहेल शेख, केसर शेख, अब्दुल वहाब गुजर, ज़ीशान ऐं ॿिया शामिल आहिनि। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो सरहद थाणे जी हद में M5 मोटरवे जी पिकेट नंबर 89 ते पेश आयो। हादसे जी ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त वधीक ज़ख़्मियुनि खे सखर रहीमयार ख़ान अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।